से उन खां पोइ आया हिते वठण जे लाइ वठी आयासीं। उन खां पोइ वठी आयासीं वरी कारवड़ी जी वेली पछाड़े छॾियऊंसीं। भिट छा ते आया क़ुर शरीफ़ हथ रखियऊं अॻिते न थींदी जे चवंदो तीअं कंदासीं। उन खां पोइ बि वरी उहे ज़ुल्म शुरू करणु लॻा। हिनखे कूड़ा इल्ज़ाम हणी त हीअ कारी आहे असांजी, न उन्हनि खे को सबूत न छा न हिन खे मारियो अथनि। भला कारी आहे त जेको कारी जंहिंसां थी आहे उनखे छो न मारियो अथनि? उहो काॾे वियो हिननि खां? पंहिंजा माण्हू पंहिंजा ज़ुल्म कंदा रहिया। हिन महिल त हिन दाद में फिरासनि जो कुझु अॻु बि साज़िश करे चयो त बाबा असीं बिल्कुलु जे चवंदो तीअं कंदासीं। भाउ हिन जो आयो सुख ॾींदासीं। ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हायां 2-2.5-300 एकड़ हिनखे ज़मीन आहे। वेचारीअ खे पेर उघाड़ा करे जॾहिं असां वठंदा त हिनखे मोरे माल किथां जुती वठी ईंदसि पेर उघाड़ा करे आई ॻोठा निकिता। हीअ ज़मीनदार आहिनि, हीअ वठी घर वारा। सेवण में रहंदा आहियो? जी हा, नंढड़ी छोकिरी। नालो आहे तव्हांजो? साईं मोर नालो मुंहिंजो। अच्छा, मां भेण आहियां छोकिरी जो। इन 2 नंढड़ियूं न्याणियूं ज़ुल्म कयो अथनि। ज़फ़र रिंद ऐं शेरली रिंद बेगुनाह मारियो अथनि। ऐं इन नंढड़ियूं न्याणियूं रुलनि पियूं हिते। असां हाणे वधीक इंसाफ़ खपे। छह गोलियूं हणी असां ज़ुल्म कयो अथनि, नाफ़त कयो अथनि। असां वधीक हिते का एम्बुलेंस बि न आहे, हिते का रेस्पेक्ट न आहे असांजे लाइ। हिते न एम्बुलेंस आहे न ॿियो कुझु सिस्टम आहे। जे एफ.आई.आर था करायूं त पुलिस थी चए त असां पाण फ़रियादी थींदासीं। फ़रियादी छो पुलिस थींदी? असां फ़रियादी माइट हूंदा न, असां फ़रियादी थींदासीं न, असां एफ.आई.आर कराईंदासीं, असां नाला ॾींदासीं। बाक़ी पुलिस त ठीकु आहे, पुलिस जी ड्यूटी आहे, पुलिस पघार थी खणे। पुलिस जे माना असां एफ.आई.आर असां कंदासीं ऐं असां नाला लिखंदासीं बाबा। अहिड़ी ॻाल्हि न आहे। असांजी सिस्टर मारी अथनि 6 गोलियूं हणी, हिकिड़ी गोली हिकिड़ी हईंदसि। एॾी ना इंसाफ़ी। जेकॾहिं कारी हुई त कारो बि मारना। छा नालो आहे तव्हांजो? अदा मनठार अली। छा थिए तव्हांजो रिश्ते में जेका क़त्ल? भेण आहे मुंहिंजी, सम्झ भेण आहे। हा, भाॼाई जी माना जेको आहे त भेण हुई त माना मुंहिंजी भेण आहे। सही। हीअ बेगुनाह आहे। हिननि ज़ुल्म करे बेगुनाह जी कोन धाड़ियल मारिबो आहे। ईअं करे बेगुनाह असांजी मासूम बेगुनाह मारे छॾी अथनि। ॾिने न वरिते ऐं अटे जे करे बुख ते ॾेई ज़मीनदार था सॾाइनि पाण खे, पर बेगुनाह अटे जे मानी त टाइम ते कोन ॾींदा। कसम सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मानी टाइम ते कोन ॾींदा। दाहूं ॾेई यार असां बाबा 2 ॾींहं पहिरियां मूं वटि आया क़ुर खणी असां वापसि वठी वियासीं पंहिंजे घर। उते ई आया मूं वटि क़ुर खणी आया। लतीफ़ वटि मां रहंदो हुयो, उते लतीफ़ वटि मुंहिंजो घर आहे, शाह लतीफ़ ते। उते आया क़ुर खणी आया। अदड़ी खे वठी आया, हिन वीचारी खे क़ुर खयो आहे हुननि त हाणे असां वटि अॻिते लाइ अहिड़ी का बि शिकायत कान्हे थी। असां पंहिंजी वापसि वठी वियासीं। हिननि बेगुनाह ॾिने न वरिते असांजी बेगुनाह मारे छॾी आहे। अहिड़ी अगरि जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा न असां असांखे ॾियनि न पंहिंजी, छो असां हिन खे नोट थोरी ॾिना। असां हिननि हीअ धारिया आहिनि, हीअ रिंदनि, हीअ न बुर्दी आहिनि सेवण जा। बेगुनाह असां हिननि खे माना बेगुनाह माण्हू मारे छॾियो। असांजो बेगुनाह असांखे ॾियनि न पंहिंजी, असां वापसि वठी ॾिनो। अॻे अहिड़ी क़िस्म जी शिकायत तव्हां कोन कयूं त हीउ मसइलो आहे या उहो मसइलो? का बि कान हुई अहिड़ो को मसइलो हुननि को बि असांखे कोन ॾसियो। सिर्फ़ु घरू अणबरत हुई, न लाइट हो, न कुझु पाणी पीअण जो, न गैस आहे। यार इंसान असां वठी ॾिनो आहे हुनखे बेगुनाह था। पैसो रुपयो न आहे भरियो हिननि। बेगुनाह मुफ़्त माना इंसान केरु कुकड़ न ॾींदो आहे। हीअ माइट न हिननि जा, हीअ अधी आहे हुनजी माउ। केरु हिन दौर में कुकड़ कंहिंखे कोन ॾींदो आहे। हिननि खे हेॾो सारो असां माण्हू वठी ॾिनो आहे, हिननि संग ॾिनो आहे, असां मुफ़्त ॾिनोसीं। यार थोरी ईअं थींदो ज़ुल्म। हाणे असांजो जेकॾहिं इंसाफ़ कयो वञे ख़ुदा ॾिस न मुंहिंजो बिलावल ज़रदारी साहिब खे अपील आहे। IG DIG नोटिस वठी हिन मसइले जो असांजो हल कढी ॾियनि। बेगुनाह माण्हू मारियो, असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। महिरबानी।